डेरा गाजी खान में दहशतगर्दन जो FC चेक पोस्ट ते हमलो, एहलकार शहीद। घरू वजारत मूजिब दहशतगर्दन जाम FC चेक पोस्ट ते हमलो कयो। शहीदन के 6 FC एहलकारन जो ताल्लुक उत्तर वजीरिस्तान सां है। 4 एहलकारन जो ताल्लुक कर्क सां है। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, घरू वज़ीर मोहसिन नकवी ऐं KP गवर्नर फैसल करीम कुंडी पारां हमले जी मज़म्मत। शहीदन जे वारसनि सां दुख जो इज़हार। चीफ जस्टिस काजी फैज़ ईसा जे मान में फुल कोर्ट रेफरेंस नामज़द चीफ जस्टिस यहिया अफरीदी समेत 16 जजन की शिरकत। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस अतर मिनल्ला, जस्टिस आयशा मलिक और जस्टिस मलिक शहजाद शिरकत न कई। जस्टिस काजी फैज़ ईसा तकरीब में शरीक जजन और वकीलन जा थोड़ा मनंदे चयो है त इन तकरीब में शिरकत न कंदड़न जो भी थोड़ाइतो आहियां। मूं पंहिंजे दौर में ॿार ऐं बेचक खां घणो कुछ सिखियो। थी सके तो त असां खां भी गलत फैसला थिया हुजन। असांजा फैसला कॾहिं कंहिंजे खिलाफ त कॾहिं कंहिंजे हक़ में हूंदा आहिनि। असां केस ॿुधंदा आहियूं ऐं कागज़ जे टुकड़े ते लिखियल लफ़्ज़नि मां अंदाज़ो लॻाईंदा आहियूं। केस ॿुधण वक़्तु असां कानून मुताबिक़ हलंदा आहियूं। मुंहिंजी घरवारी मुश्किल वक़्त में मुंहिंजो साथ ॾिनो। मुंहिंजी ज़िंदगीअ में वीटो पावर मुंहिंजी घरवारी खे मिलियल आहे। चीफ जस्टिस काजी फैज़ ईसा अज रिटायर थी वेंदो। नामज़द चीफ जस्टिस यहिया अफरीदी सुभाणे उहिदे जो हलफ खणंदो। जस्टिस यहिया अफरीदी जे हलफ बरदारी तकरीब सुभाणे सुबुह जो 11 वॻे ऐवान सदर इस्लामाबाद में थींदी। सदर आसिफ अली ज़रदारी जस्टिस यहिया अफरीदी के हलफ खणाईंदो। हलफ बरदारी तकरीब जूं तैयारी मुकमल, मेहमानन के दावतनामा जारी। आला अदलिया जा सीनियर तरीन जज, पार्लियामेंटरीज़ ऐं आला सरकारी अमलदार हलफ बरदारी तकरीब में शिरकत कंदा। जस्टिस मंसूर अली शाह सुप्रीम कोर्ट के रजिस्ट्रार के एक बियो खत लिखी छो। जस्टिस मंसूर अली शाह खत में फुल कोर्ट रेफरेंस में शिरकत न करण जा कारण जाणाईंदे लिखियो है त आईनी हदूं ओरांगण ते अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी अलविदाई रेफरेंस में शिरकत न कई। उन करे हाणे जस्टिस काजी फैज़ ईसा जी अलविदाई रेफरेंस में शिरकत न करे रहियो आहियां। जस्टिस काजी फैज़ ईसा अदलिया मां मुदाखलत रोकण बदिरां वधीक दर खोले छॾिया। जस्टिस काजी फैज़ ईसा अदलिया में मुदाखलत रोकण जो न जज़्बो ॾेखारियो न ई हुन कॾहिं इख़लाक़ी जुरियत जो मुज़ाहिरो कयो। संदसि लिखियल ख़त फुल कोर्ट रेफरेंस जे रिकॉर्ड्स में रखियो वञे। सीनियर सूबाई वज़ीर शहजीर नाम मेमून चयो त 26 आईनी तरमीम ते PTI जे अण ऐलानियल रज़ामंदी हुई। बैरिस्टर गोहर पाण चयो त हू खेनि मौलाना फज़लुर रहमान जो ड्राफ्ट मंज़ूर आहे। PTI वारनि चयो त लाइफ टाइम एक्सटेंशन ॾींदासीं, इक़्तिदार मां न कढो। पीपल्स पार्टी कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ न मुहिम हलाई आहे। सोशल मीडिया ते मन घड़त मुहिम हलाई पई वञे। इसराइली हुकूमत PTI जी सहूलतकार आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहजीर मेमून चयो त डॉक्टर इसरार अहमद दुरुस्त चयो हो। PTI बानी इसराइली प्रोजेक्ट आहे। PTI जो झेड़ो कंहिं सियासी पार्टी न पर पाकिस्तान सां आहे। PTI बानी जी घरवारी बुशरा बीबी पार्टी जो हंगामी इजलास सॾाए वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त बुशरा बीबी ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ऐं सेनेटर शुबली फराज सां गॾु पार्टी जा मामला ॾिसंदी। गुज़िरियल ॾींहुं अडियाला जेल मां आज़ादी खां पोइ बुशरा बीबी बनी गाला में कुझु देरि तरसण बाद पेशावर हली वई हुई। खैरपुर में हथियाबंदन सेशन कोर्ट में हाज़िरी ते 3 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। फायरिंग सबब माण्हुनि में भाॼ पइजी वई। सिक्योरिटी अमले अदालत जा दर बंदि करे छॾिया। लाश सिविल अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। मक़तूल हातिम कांधड़ो शकील ऐं बरकत कांधड़ो जा लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो। ट्रैफिक मुअत्तल। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। SSP खैरपुर खां रिपोर्ट तलब। वगण वेझो घरू अणबर तां मुड़स बंदूक जा फायर करे ज़ाल के कत्ल करे छॾियो। ॻोठ कबूल तीवड़ो में जवाबदार राजा सुमरो ज़ाल तस्लीम फातू के कत्ल करण बाद फरार थी वियो। मक़तूल जे वारसनि पुलिस के ॿुधायो त जवाबदार राजा सुमरो कमाईंदो न हो, नशो करे घर ईंदो हो। संदसि घरवारी चांहि ऐं खंडु आणण लाइ चयो, कावड़ में अची खेसि कत्ल करण बाद फरार थी वियो।
नव देरो लॻ मोरिया ऐं आगाणी धुरनि में तकरार तां ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणे दम ॾेई छॾियो। 11 ॾींहं अॻु ॿिन्ही धुरनि में झेड़े में मुजाहिदा कानी ऐं अब्दुल लतीफ़ मोरियो मारिजी विया हुआ ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मियुनि मां अयूब मोरियो कराची जे अस्पताल में इलाज दौरान दम ॾेई छॾियो। डीपलो भरिसां पानी जी टांकी टुटण सबब हिकु ॿाड़ी फोत, 2 ॿाड़ा ज़ख़्मी। डीपलो तालुका जे ॻोठ गबड़ में पानीअ जी टांकी टुटण सबब 10 वरनि जी आमनत फोत थी वई ऐं 2 ॿाड़ा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी ॿारनि खे इलाज लाइ हैदराबाद नियो वियो। मीरवाह गोरचाणी वेझो कमंद जे 18 एकड़ ते बीठल फसल खे बाहि लॻी वई। लखें रुपयनि जो नुक़सान। ज़मींदार इक़बाल मुघियो जी तयार थियल फसल खे बाहि लॻी वई। इतलाउ ते पुलिस ऐं फायर ब्रिगेड अमलो पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। पने अगिल वेझो सखत पुलिस पारां कचे में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन मुग़वी खे बाज़ियाब करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त मुग़वी अदनान सियाल खे बाज़ियाब करायो आहे। ऐं गज़ा में इसराइली फ़ौज जी जारियत जारी। हिकु ई कुटुंब जा 13 ॿारनि समेत 30 ॼणा शहीद थी विया। इसराइली जहाज़नि हिकु इमारत ते बमबारी कई। हिकु अस्पताल ते बि बमबारी कई वई। लबनान में इसराइली हमले में 3 सहाफ़ी बि शहीद थी विया।